नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कनालो हैदराबाद में तालीम खाते पारा लतीफ़ शनासाई तकरीब मुनक़िद कई वई आहे जंहिंजो सूबाई वज़ीर सरदार शाह इफ्तिताह करे छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कंदालो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ख़िताब करे चयो त संदसि ख़्वाहिश आहे त सॼे सिंध में लतीफ़ शनासाई जे हवाले सां तकरीब मुनक़िद कई वञनि। ख़बर जे हवाले सां अवां खे वधीक अपडेट कंदालो त तकरीब खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सरदार शाह वधीक चयो आहे त हूअ शिकार जे ख़िलाफ़ आहे, उन हवाले सां कानून सादी थियण घुर्जे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर शब्बीर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। शब्बीर, अपडेट कजो, सूबाई वज़ीर जो वधीक छा चवण हो? जी बिल्कुल, तालीम खाते हैदराबाद रीजन पारां लतीफ़ शनासाई हफ़्ते जे हवाले सां तकरीब मुनक़द कई वई आहे, जेको आहे सिंध न्यूज़ में मुनक़द थियल तकरीब दौरान तालीम ऐं सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह लतीफ़ शनासाई हफ़्ते जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते उनजो चवणु हो त सिंध में हरण ऐं तितरनि समेत ॿियनि पखियुनि ऐं जानवरनि जे शिकार सबबि नायाब पखियुनि तोड़े जानवरनि जी नस्ल कशी थी रही आहे। आउं पाण शिकार जे ख़िलाफ़ आहियां। शिकार के हवाले से कानून साजी थियण घुर्जे, जेको आहे त तालीम खाते पारां रीजन में लतीफ़ शनासाई के हवाले से 15 नवंबर का 20 नवंबर ताईं पूरो हफ़्तो मल्हायो वेंदो। जेको आहे सरदार अली शाह जो वधीक चवणु हो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अॻिते हली सॼी सिंध में लतीफ़ शनासाई के हवाले से दिहाड़ा मल्हाए तकरीब मुनक़द कजनि। जेको आहे त तकरीब दौरान मुख़्तलिफ़ स्कूलनि जी शागिर्दनि ऐं मास्तरनि पारां सक़ाफ़ती शयुनि जे तमामु लाइ स्टॉल पिणु लगाया विया आहिनि। जी शब्बीर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।